सिंधु दरिया जे कप ते मौजूद उनड़पुर शहर बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे। जॾहिं त हिन इलाइक़े में कुदरती गैस जा ज़ख़ीरा मौजूद हुजण जे बावजूदु हिन शहर जा रोड रस्ता खंडरात जो ॾेख ॾियण लॻा। जॾहिं त 10,000 जी आबादी रखंदड़ हिन शहर खे करोड़े रुपयनि जूं तरक़ियाती स्कीमूं त मिलियूं, पर करप्शन जे वर चढ़ी वियूं, जंहिंजो अंदाज़ो उनड़पुर शहर जे सोड़िनि गिटिन, मेन बाज़ारुनि ऐं स्कूलनि खे ॾिसी लॻाए सघिजे थो। शहर जे मुख्य चौकनि ते गंदगी जा ढेर हुजण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजण जो अंदेशो पिणु आहे। उनड़पुर शहर जी सरकारी अस्पताल पिणु अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। इन हवाले सां हितां जे रहवासियुनि सिहत, तालीम, सफ़ाई ऐं पीअण जे पाणीअ बाबति टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उनड़पुर एॾी वॾी आबादी आहे, तमामु सम्झो 8-10 हज़ार असांजी आबादी आहे। उन जो रोड जो सूरत हाल तव्हां ॾिठो त तक़रीबन 20 साल इन रोड खे थिया आहिनि। इन हालात में साल में ही पत्थर रखी था वञनि, सो बि इन मौक़े ते रखनि था जीअं मथां बरसाति जो टाइम आहे, बूल जो टाइम आहे, सो पत्थर रखी वरी खणी पिया वञो। उहे पत्थर के चोर खणी था वञनि, के शायदि ठीकेदार कंहिंखे ॾेई था छॾनि। सो 20 साल जे अंदर में असांजे रोड जो इहो सूरत हाल आहे। उन जो बजट ॿिए पासे वञो, असीं चवंदा खुदारा तव्हां इहो बजट जे असां यूनियन कौंसिल उनड़पुर आहे, तव्हां यूनियन कौंसिल उनड़पुर जे रोड ते करियो, बुढ़ापुर जे रोड ते करियो, अलियाबाद रोड आहे, मंज़ूराबाद आहे, तव्हां इन्हनि खां भला क्रॉस करियो था त पोइ तालके ॾे हलिया वञो, हिते करियो। तव्हां उन्हनि शयुनि खे बि खणी तव्हां कुझु तालके बुलाखन में खणी था वञो, सेवण में खणी था वञो, ठीकु आहे, उहो असां ज़िलो था। दादा हींअर असां जिते बीठा आहियूं, हींअर उहो गवर्नमेंट हाई प्राइमरी स्कूल उनड़पुर जे मेन गेट ते जेको असां हींअर बीठा आहियूं, तव्हां पाण उते ॾिसंदव त हीअ नालियूं जेको आहे सो ॾिसो त उते गटर ऐं जेको आहे सो भितियुनि जी जॻह ते जेके हीअ लोढ़ा ॾिनल आहिनि, हे जेके हिन जूं बिल्डिंगूं आहिनि अंदरि, तव्हां उन्हनि जी हालति ॾिसंदव, या जेको आहे सो वॉशरूम आहिनि या बाथरूम, का बि सहूलियत हिन में अंदरि कान्हे का। ऐं असांजा ही नंढड़ा ॿार उते तव्हां ॾिसंदव लाइट जो को बि सिस्टम कोन्हे, उते लाइट लाइ का शइ कान्हे। इनखे कुझु अरसे खां वठी ख़बर न आहे त छाजे करे इहे शयूं असां वटि न आहिनि, या अंदरि नंढड़ा अॼु जेको आहे सो 5-6 सालनि जा 7 जा जेके स्कूल अचनि, उन्हनि जे लाइ अंदरि वॉशरूम या पाणी जी जेकॾहिं सहूलियत न हुजे त असां उहे पंहिंजा ॿार हिते कीअं मोकिलियूं। हीअ जेको पाण हिते वेठा आहियूं रूरल हेल्थ सेंटर उनड़पुर आहे, ऐं पहिरीं गवर्नमेंट में हुई, हाणे तक़रीबन जेको आहे 7-8 साल थी विया आहिनि PPH में आहे। गवर्नमेंट में जॾहिं हुई त थोरियूं घणियूं सहूलियतूं हुयूं, जीअं ई PPH खे असां जेको आहे हैंड ओवर करायो, असां पाण करायो, असांखे शौक़ु हूंदो हो त जेको आहे PPH में हिनखे कराइणु, छो जो हिन जो माहौल असां ॾिठो त जेको ज़बरदस्त हो। हा, रूरल हेल्थ सेंटर आहे, पर हीअ जेको आहे 7-8 सालनि खां वठी हिनखे प्राइमरी लेवल ते हलाइनि पिया, ही प्राइमरी लेवल ते हलाइनि पिया, ऐं का बि जेको आहे अहिड़ी ख़ासि सहूलियत कान्हे। मिसाल तव्हां बोर्ड निहारींदो त हिते जेको आहे खोड़ सारियूं सहूलियतूं आहिनि, पर इहे सभु मौजूदु कोन आहिनि। डिलीवरी लाइ चवनि था त डिलीवरी बि जेको आहे LHV जी रखियल आहे, उहा बि जेको आहे 24 कलाक चवनि था, पर 24 कलाक न आहे, राति जो मुश्किल आहे। असां DG हेल्थ खां मुतालबो कयूं था त तव्हां जेको आहे हिन अस्पताल खे पंहिंजे कवर में कयो, ऐं हिन PPH खां असां बेज़ार आहियूं, ऐं जेके बि अस्पताल में रूरल हेल्थ सेंटर में जेके बि सहूलियतूं आहिनि उहे असांखे ॾियो। ॾिसो न, पहिरियां शुरूअ में हिकिड़ो तलाउ ठाहियो अथनि, हिकिड़ो तलाउ जेको आहे उनजो ठीको खणी पैसा खाई आहिनि, तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में उन टाइम में इशू हो 47 लख लाइ घणो पियो ॿुधायूं, उहे खाई आहिनि। ॿियो तलाउ आहे त उन में को माना साफ़ु पाणी असांखे नथो मिले। वाटर प्लांट जेको फिलेर ठाहियो न, त प्लांट उन में पाणी न आहे, उहो हलाइनि न पिया, लाइट न आहे हिते, असां वटि लाइट माना वॾो मसइलो आहे। हितां जे रहवासियुनि जो चवणु हुयो त चूंडियल नुमाइंदनि जी नाअहली ऐं मिलियल तरक़ियाती स्कीमुनि में थियल करप्शन जे करे तरक़ियाती स्कीमूं रोलड़े जो शिकार आहिनि। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो त उनड़पुर शहर जे पुठिते पियल रहवासियुनि खे बुनियादी सहूलियतूं मुहैया कयूं वञनि। याकूब कोरे जो टाइम न्यूज़, माजन।